नाज़रीन, पिरियालो वेझो दरिया में 4 सबब उलरा जागीर वारे इलाइक़े में ज़मींदारी बंद टुटी पियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़फ़र बलोच। जी ज़फ़र, छा तफ़सील आहिनि? जी, पिरालो बर्फा सखर बिराज वटा नंढी बोट डिक्लेयर बाद पानी मुसलसल चढ़ करे उलरा बचाव बंद वटि पानी जो दबाव वधी वियो आहे। होॾां उलरा बचाव बंद 3 मील वटा जेको आहे मीबार पंहिंजो जेको आहे ज़मींदारी बंद आहे उहो पाणी दबाव जे करे टुटी पियो आहे, जंहिं करे जेको आहे सवें एकड़नि ते बीठल केलनि जी पोख जेका पाणी जे सेर वाकिरे में लुड़ी वियो आहे। होॾां इलाइक़े वारनि पारां पंहिंजो ज़मींदारनि खे इतला ॾियण बाद ज़मींदार जेके आहिनि ॿेड़ियुनि जे ज़रिए पंहिंजे केलनि जे बाग फसल जा पौधा ॾिसूं त कंहिं बचाव बंदि जेको आहे उहो टुटी पियो आहे, जंहिं करे हुनजो केलनि जो पोख लुड़ी वियो आहे। जी ज़फ़र, अवां जी महिरबानी।